ओम श्री गणेशाय नमः। आसरो शिव शंकर महादेव जो धोनी वाले दातार जी जय। वरी खुशी जी ॻाल्हि आहे कि सदानी सतगुरनि जी महिमा जे गीतनि में एक नई कैसेट 31 जे महीने में सतगुरु साईं सदाराम साहिब जन जे 305 साला शुभ अवसर ते जारी थी रही है। इन कैसेट में उहे दिल जी आवाज वारा बोल शब्द दास दीवाने जा मिठी मोहिणी आवाज प्यारे भगत सुशील जी ऐं शेवा पंहिंजे हयात किताबी जे जवाननि जी ये टई ॻाल्हियूं मिली करे भक्तनि जे कल में रस, हृदय में प्यार ऐं मन में विश्वास श्रद्धा मजबूत करण लाइ जगाइण जे लाइ पुनः हिकु कैसेट रिलीज थी रही है। खुशी है कि जीवन में सदाई सुठा शब्द हुजनि। इन्हनि सुठनि शब्दनि सां भजननि सां जीवन में खुशी रहंदी आहे, आनंद रहंदो आहे। छो जो जीवन में रस हूंदो आहे, जीवन में नया नया विचार, नयूं नयूं ॻाल्हियूं, सुठा सुठा कम हुजनि त हिकु त इंसान सदाई जवान बणियो रहंदो आहे, अनो बनो रहंदो आहे। ॿियो कॾहिं मायूस न थींदो आहे, उनजो मन ग़लति पासे न भिटकंदो आहे, शंकाउनि भ्रमण में न फासदो आहे। छो जो मन खाली, कननि में रस न आहे त ही जीवन नीरस आहे, जीवन अमोलक आहे। मानस देह में अगर जगदीश्वर की भक्ति न कई से तो भोजन तो भाई 84 लाख जीवन के मिलदो आहे और वे सदाई भटकदा रहंदा नी। तो भोजन की बजाय भजन के महत्व ॾियणो आहे। इहो आहे इंसानी देह जो फर्ज। कर्म योनि आहे पंहिंजी मानुष देह। कर्म योनि में जेसिताईं दिन प्रतिदिन नयो उत्साह, नयो विश्वास, नया विचार ऐं भले सतगुरु जे प्रति भी न साॻो साॻो शब्द न घुमण खपे। भरवसो, विश्वास ऐं मंत्र हिकु हूंदो आहे, पर साॻो साॻो शब्द न घुमण खपे। नया नया शब्द, नया नया विचार ऐं उन्हनि खे हिकु माला में पिरोइण, उनखे वरी कननि जे माध्यम सां हृदय में विझण हिकु जीवन बख़्शीदो आहे, उत्साह बख़्शीदो आहे। न त जय प्रकार चवंदा नी कि नयनि शहरनि में वञण सां, नयनि माण्हुनि सां मिलण सां, अलॻि अलॻि समय में तीर्थनि जे पंधु करण सां हिकु ज्ञान उत्साह जागंदो आहे। वातावरण, संस्कृति इन्हनि जे तालुक में अचण सां जेके विचार प्रकट थींदा नी उहे विश्वास वारा, मजबूत ऐं सफलता बख़्शीदा नी। तो लेखक जी तरफ़ हलंदी रहे। ॿुधण वारनि खे आनंद जे प्राप्ति जे लाइ नया सुठा शब्द, ज्ञानियुनि खे नया सुठा विचार, बार बार नित्य प्रतिदिन नयो उत्साह। छो जो ॾिसो, सूरज त रोज़ साॻियो उभरंदो आहे, सिज त रोज़ साॻियो उभरंदो आहे, पर जंहिं मन में हिकु विश्वास ऐं वीचार हूंदो आहे त हर नई सुबह नई खुशी ॾींदी आहे, नई उमंग ॾींदी आहे ऐं माण्हू पंहिंजे पंहिंजे किर्त व्यवहार में लॻी वेंदो आहे। इहे उहे फर्ज़ आहिनि जेके सदाई धर्म प्रेमियुनि खे करणु खपनि ऐं इन सां धर्म जिंदा रहंदो आहे, धर्म वधंदो आहे। उहो किर्तो सदाई दरबार जा लेखक, कवि भजन शब्दनि जे माध्यम सां अलॻि अलॻि नया नया वीचार इकट्ठा करे किताबनि जे माध्यम सां सिंधी मध्याह्न मराठाबाद उनखे हिंदी करो, उनखे वरी गुरमुखी करो, चालीसा ठाहियो, चालीसा टटवाद वरी अष्टांग ठाहियो, वरी रक्षा स्रोत ठाहियो। ॻाल्हियूं सभु साॻियूं आहिनि, पर अगरि जवान बणियो रहणो आहे, पाण खे सदाई ख़ुशहाल रखिणो आहे त इहे शयूं हमेशह चालू रहनि, हमेशह चालू रहनि। उन सां ई जीवन सफलो आहे। वहंदड़ पाणी सदाई उत्तम हूंदो आहे, वहंदड़ पाणी स्वास्थ्य ॾींदो आहे, नयो जीवन ॾींदो आहे। तो रुकणो न आहे, यह जीवन है चलने का नाम, चलते रहो सुबह और शाम। असां अत्यंत प्रसन्नता सां व्यक्त करूं कि जहिड़ी असांजी आशा आहे, जहिड़ा असांजा वीचार आहिनि, ओड़ा दीवानो भगत सुशील ऐं शेवा करण में रामदेव, राजकुमार ऐं सहदेव उन्ही में असांजो हथ वधाइनि था पिया, हथ मिलाइनि था पिया ऐं असां सभई शेवादारी पंहिंजे सतगुरु दातार जे शब्दनि खे, उन्हनि जी महिमा खे चारों तरफ़ फैलायूं। उन्ही में ही असांजो जीवन रंधो रहे
ऐं इहा ई शेवा सदाईं सभिनी भक्तनि खे नसीब थींदी रहे। श्रद्धालु शब्द ॿुधी करे आनंद माणींदा रहनि। इन मंगल कामना सां इन कैसेट जो आनंद रस सभई वठो, नचो, ॻाओ, झूमो ऐं पंहिंजे हृदय में आनंद वधायो। जीवन हिकु सत्य आहे ऐं उन खे चवंदा नी कि सच तो वेठो नच, जीवन सच आहे। उन खे विश्वास रखी करे नची नची करे भगवान खे राज़ी करो, ॻाई ॻाई करे उन्हनि खे पाण में छिको। बस इहा ई चाहना आहे जेका हिन कैसेट जे माध्यम सां अॻिते वधंदी, मजबूत थींदी। इन्हनि शब्दनि सां सभिनी खां जय श्री राम, जय माता दी।